दोस्तों, सिज एॾो गरम छो आहे? त अॼु असां ॻाल्हाईंदासीं सिज एॾो गरम छो आहे। त अचो त शुरू था कयूं। लेकिन सभ खां पहिरियां मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक खे बि ज़रूरु दॿाईंदा, जीअं हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां वटि पहुची सघे। सिज सन गरम छो आहे? उन सवाल हज़ारे सालनि खां माण्हुनि खे परेशान कयो आहे। इब्तिदाई ख़्यालु इहो हो त सिज कोयले जो ॿरंदड़ ढेर आहे, पर अॼु असां ॼाणूं था त सिज घणो करे हाइड्रोजन जे ज़रड़नि जो ठहियलु आहे, पर उहे ज़रड़ा कोयले वांगुरु ॿरनि नथा। दरअसल सिज जे मर्कज़ में हाइड्रोजन एतिरी निपुड़जी वञे थी जो उहा हिक ॿिए सां चिंबड़ी ॻंढिणजणु शुरू करे थी ऐं हिकु गैस जंहिंखे हीलियम सॾिजे थो ठहे थी। अल्बर्ट आइंस्टाइन जे कम साइंसदान खे उहो सम्झण में मदद कई त जॾहिं उहे ज़रड़ा पाण में ॻंढिजणु शुरू कनि था त उहे एतिरी तवानाई ख़ार्ज कनि था जो सिज खे चमकंदड़ ऐं गरम रखनि था। सिज जे मर्कज़ में गर्मी पद 15 मिलियन डिग्री सेंटीग्रेड आहे, पर उन जे मथाछिरे ते गर्मी पद तमामु घटि यानी 5700 डिग्री सेंटीग्रेड आहे। हिकु किटलीअ में पाणी 100 सेंटीग्रेड ते टहिके थो। सो तसवुरु करियो त सिज जे मर्कज़ केॾो न गरम हूंदो। अॼु असां खिला में दूरबीन टेलीस्कोप इस्तेमालु करे पंहिंजे सिज जे बारे में तफ़सीली मुतालो करे सघूं था ऐं असां ॾिसूं था त सिज वटि हैरत अंगेज़ गरम ऐं वायुमंडल एटमॉस्फेयर आहे, जेको सिज जे मथाछिरे खां बि वधीक गरम आहे। अटकल 1 मिलियन मतिलबु 10 लख सेंटीग्रेड गर्मी पद। उहो हैरान कंदड़ आहे त जीअं त उहा गरमाइश सिज जे मथाछिरे मां अचे थी, पर उहा अहिड़ो गरम वायुमंडल पैदा न थी करे सघे। असुल में वायुमंडल में मौजूदु गरम गैसूं एक्स-रे ऐं अल्ट्रावायलेट रोशनीअ में चिटी रीत चमकनि थियूं। खिला में दूरबीन सां सिज जे वरितल तस्वीरूं जेके एक्स-रे ऐं अल्ट्रावायलेट रोशनी ॾिसी सघनि थियूं, असांखे सम्झण में मदद कई त वायुमंडल खे तमामु वॾो चकमकी मैदान मैग्नेटिक फील्ड गरम रखे थो, जेको उन्हनि गैसुनि मंझि ड्रोड़े थो। खिलाई जहाज़ जहिड़ोक सूहो सोलर डायनामिक ऑब्जर्वरी हैंडोल खे इस्तेमालु कंदे असां ॼाणूं था त उहे चकमकी मैदान मुस्तक़िल तौर ते लहरुनि में हरकत कनि था ऐं उहे चकमकी मैदान धमाकनि में गरम गैसुनि खे ताक़त ॾेई सिज जे वायुमंडल खे 10 लख डिग्री गर्मी पद ताईं पहुचाइनि था। आई होप त तव्हां सम्झी चुका हूंदव त सिज एॾो गरम छो आहे। अहिड़ियूं ॿियूं ई दिलचस्प वीडियो ॾिसण लाइ एस्ट्रोनॉमी इन सिंधी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।